मटियारी ज़िले की यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी के ॻोठ सैयद हैदर शाह के रहवासी सैयद ग़ुलाम शाह वल्द सैयद अब्दुल नबी शाह सहाफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त आउं शरीफ़ माण्हू आहियां। मुंहिंजे दिल लतड़ियूं में खंडू रोड स्टॉप भरिसां ज़ाती ज़मीन आहे जेका असांजे वॾनि खां वठी असांजे नाले आहे। इन ज़मीन जा कागज़ पिण असां वटि मौजूद आहिनि, पर कुछ शिरपसंद असांजा मुखालिफ़ माण्हू असां ते कूड़ा इल्ज़ाम हणी असां ख़िलाफ़ कूड़ियूं अफ़वाहूं फैलाए रहिया आहिनि त असां सरकारी ज़मीननि ते कब्ज़ो कयो आहे। मुखालिफ़ असांजे ख़िलाफ़ कूड़ियूं दरख़्वास्तूं पिण करे रहिया आहिनि। मटियारी ज़िले इंतज़ामिया समेत सभिनी वसवारनि खां मुतालबो थो करियां त भले इंक्वायरी करे मामले जी जांच कराई वञे, मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।